अस्सलामुअलैकुम धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। पंजाब में आईनी बहिरान संगीन थी वियो। नओं चूंडियल वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ 3 ॾींहं बि उहिदे जो हलफ़ न खणी सघियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां गवर्नर पंजाब खे हटाइण जी सिफ़ारिश बावजूद सदर आरिफ अलवी गवर्नर उमर सरफराज़ चीमा खे कम जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो। सदर आरिफ अलवी चयो आहे त गवर्नर पंजाब जी बरतरफ़ीअ वारी समरीअ ते फ़ैसिले ताईं उमर सरफराज़ चीमा गवर्नर पंजाब तौरु कम जारी रखंदो। गवर्नर उमर सरफराज़ चीमा उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा जी मंज़ूरीअ ते बि सवाल उथारे छॾिया। एडवोकेट जनरल पंजाब खे ख़त लिखी क़ानूनी ऐं आइनी तफ़सील तलब करे वरिता। वज़ीर आज़म जे हलफ़ बरदारीअ खे हफ़्तो गुज़री वियो। वफ़ाक़ी काबीना जी जोड़जक न थी सघी। ज़रियनि मूजिब नवाज़ लीग खे 14 ऐं पीपल्स पार्टी खे 11 वज़ारतूं मिलण जो इम्कान। नवाज़ लीग, पीपल्स पार्टी, JUI ऐं MQM समेत इत्तेहादिन खे वज़ारतूं ॾिनियूं वेंदियूं। नई काबीना में बिलावल भुट्टो ज़रदारी खे परॾेही वज़ीर ऐं हिना रब्बानी खर खे ममलकती वज़ीर बणाइण जो इम्कान। मरियम औरंगज़ेब खे सुदसमा, शाहिद खाकान अब्बासी खे तवानाई, ख्वाजा आसिफ खे वापार वारी वज़ारत ॾियण जो इम्कान। शाज़िया अता मरी ऐं मुस्तफ़ा नवाज़ खोखर जा नाला बि लिस्ट में शामिल। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल न करणु घुर्जे। संदसि ख़िलाफ़ रेफरेंस कानून वारी वज़ारत उमाणियो। फरह ख़ान कीअं पैसा वरिता, वटिस न उहिदो नई वज़ारत। PTI चेयरमैन इमरान ख़ान इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त इत्तेहादिन खे टिकट ॾेई सबक़ सिखियो आहे। हुकूमत में इत्तेहादी न हुअण घुर्जनि। गुज़िरियल चूंडुनि दौरान टिकटनि ते ध्यानु न ॾिनो। हिन भेरे टिकट ॾियण वारनि मामलनि खे पाण ॾिसंदुसि। मूं वटि उन वक़्तु साज़िश कई वई जॾहिं मामला बहितरीअ तरफ़ वञी रहिया हुआ। मुंहिंजी उन माफ़िया सां जंग हुई जेका क़ीमतूं मथे खणी वञी रही हुई। 24 अरब रुपयनि जी जाच कंदड़ FIA टीम तब्दील कयूं पई वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पेशावर मोड़ खां इस्लामाबाद ताईं मेट्रो बस सर्विस मनसूबे जो इफ़्तिताह करे छॾियो। मनसूबे सां 50,000 शहरियुनि खे रोज़ाने आसान सफ़री सहूलतूं मिलंदियूं। इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मुल्क में तरक़ियाती कमनि में तेज़ी ॾिसी अॻूणे वज़ीर आज़म ते घबराहट तारी थी वई आहे। मुल्क में 4 वरियनि जे कारे दौर दौरान फलाही मनसूबनि खे नज़रअंदाज़ कयो वियो। अवाम खे फ़ैसिलो करणो आहे त ख़िदमत गुज़ार जो साथ ॾियणो आहे या धोखेबाज़नि जो। पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार जी डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी ते संदसि घर में मुलाक़ात। दोस्त मोहम्मद मज़ारी ट्विटर ते मुलाक़ात जी तस्वीर शेयर कंदे चयो आहे त उस्मान बोज़दार घर अची दिलि जो हाल ओरियो आहे। पार्टीअ सां वफ़ादार हुअण बावजूद खेसि परवेज़ इलाही लाइ क़ुर्बान कयो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ खे डिप्लोमेटिक पासपोर्ट जारी करण खां रोकण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार ते 5,000 रुपया ॾंढ लॻायो वियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो आहे त अदालत रुगो प्रेस रिपोर्ट्स ते कार्रवाई नाहे कंदी। दरख़्वास्त गुज़ार पासपोर्ट जारी करण बाबति को बि हुकूमती आर्डर पेश न करे सघियो। अदालती फ़ैसिले मौजूदु आहिनि। इश्तिहारीअ जो सरेंडर करणु ज़रूरी हूंदो आहे। पाकिस्तान ऐं IMF विच में 7 जाइज़े लाइ ॻाल्हियूं अॼु राति थींदियूं।
नवाज़ लीग अॻवान मिफ्ताह इस्माइल चयो आहे त IMF सां सहकार ऐं तालुक़ बरक़रार रखियो वेंदो। ज़रियनि मूजिबि IMF जो मुतालबो आहे त तेल जो रेट ऐं पेट्रोलियम डीवी में इज़ाफ़ो कयो वञे। मुख़्तलिफ़ शोबनि में हुकूमत पारां ॾिनल सब्सिडी ते बि IMF खे एतिराज़। इनकम टैक्स स्लिप में तब्दीली जो मुतालबो। सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त इमरान ख़ान अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो हुयो। हुन अवाम सां हिकु बि वाइदो पूरो न कयो। इमरान जी ज़ाती अना सबबि मुल्क खे नुक़सान पहुतो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वहाब चयो त तव्हां जे हक़ में फ़ैसिला अचण ते अदालतूं ठीकु आहिनि। इमरान ख़ान वाइदो कयो त 90 ॾींहनि में करप्शन ख़तमु कंदो। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत सानिया सियालकोट जो फ़ैसिलो अॼु कोट लखपत जेल में ॿुधायो वेंदो। अदालत में गवाहनि जा बयान कलमबंद ऐं धुरियुनि जा दलील मुकमल करण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो हो। PTI जो तनवीर इलियास बिना मुक़ाबले आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म चूंडिजी वियो। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग समेत गॾियल अपोज़िशन जो बाइकॉट करे छॾियो हो। तनवीर इलियास जे मुक़ाबले में कंहिं बि उम्मीदवार फार्म जमा न करायो हो। असेंबलीअ मां वापसीअ दौरान अपोज़िशन मेंबरनि ते हमले जी कोशिश। PTI मेंबरनि जूं उलरूं ॾंद चक। आदिलपुर वेझो घरां सौदो वठण लाइ निकितल 12 वरियनि जे नीगर कादिर बख़्श जो 3 ॾींहं गुज़रण बावजूद पतो न पियो। वारसनि पारां नीगर जे अगवा जो शक ज़ाहिर। पुलिस नीगर जी ॻोल्हा लाइ के बि क़दम न खयां। उमरकोट वेझो शादीशुदा नारी राधा जो घर मां फाहो खाधल लाश शत। वारसनि जो साहुरनि ते तशदुद करे क़त्ल करण जो इल्ज़ाम। वारसनि जो लाश रोड ते रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त राधा ख़ुदकुशी न कई आहे। मुड़ुस पातू कोल्ही ऐं सोहरो तशदुद कंदा रहंदा हुआ। औरताणे आवाज़ ते हिरकिजी अगवा थी वियल भिरिया रोड जे नूनारी पाड़े जो रहवासी 30 वरियनि जो वहीद नूनारी 3 हफ़्ता अॻु गुज़रण बावजूद बाज़ियाब न थियो। धाड़ियुनि पारां 60 लख रुपया भुंग तलब। वारसनि नौजवान जे बाज़ियाबी लाइ IG सिंध ऐं वस वारनि खे मदद जी अपील करे छॾी। समुंड जी सतह खां 4.5 फुट जी बुलंदीअ ते पियानो वॼाइण जो मुज़ाहिरो। चीनी पियानो मास्टर स्विट्ज़रलैंड जे सभ खां ऊची बर्फ़ीली चोटीअ ते शानदार परफॉर्मेंस पेश कई। 39 वरनि जे फ़नकार 8 मिंटनि ताईं पियानो जा सुर विखेरिया। एडवेंचर ऐं थ्रिल सां भरपूर फैंटास्टिक बीस्ट जी टी फिल्म दी सीक्रेट ऑफ दी डोमेल्डूर एंड दी